महंगाई खतरनाक हुक्मरानन ते मल्टीनेशनल कंपनियन में पाकिस्तान के दुश्मन हुक्मरानन ते पाकिस्तान के दुश्मन हुक्मरानन ते नारे तकबीर। खानपुर महर में सनती इदारनि जे नाजाइज़ी ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम पारां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो आहे। मौलाना अमीन गडाणी, मोहम्मद सिद्दीक़ गडाणी, मुख़्तियार आजिज़ ऐं ॿिनि जे अॻुवाणी में गबोल मार्केट खां प्रेस क्लब ताईं हथनि में बैनर ऐं झंडा खणी रैली कढी वई। प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे JUI अॻुवाणनि चयो त घोटकी ज़िले जे सनती इदारनि में मक़ामी माण्हुनि बदिरां ॿियनि सूबनि मां माण्हू घुराए भर्ती कया पिया वञनि, जेका हितां जे बेरोज़गार नौजवाननि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। अॻुवाणनि चयो त इंतिज़ामिया समेत ॿियूं लाॻापियल इख़्तियारियूं सनती इदारनि जे नाजाइज़नि जो नोटिस वठी मक़ामी माण्हुनि खे रोज़गार फ़राहम कराइण में पंहिंजो किरदारु अदा कनि। ॿी सूरत में नाइंसाफ़ी कंदड़ इदारनि जे अॻियां बीही सख़्तु एहतजाज कयो वेंदो। अॻुवाणनि एहतजाज दौरान ख़िताब कंदे वधीक चयो त मौजूदा हुकूमत महांगाई ते ज़ाब्तो आणण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो जीअण मुश्किल बणिजी वियो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त मुल्क में महांगाई ते ज़ाब्तो आणे मिसकीन माण्हुनि जी परेशानी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। अज़ीम सियाल, HSTV न्यूज़, खानपुर महर।